अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। सिंधी शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बर शामिल कंदासीं ठारू शाह खां सिटी रिपोर्टर राशिद अली मेमुण जी। ठारू शाह में गर्ल्स डिग्री कॉलेज बिल्डिंग 10 सालनि में बि तामीर न थियण ख़िलाफ़ शहरी इताद ठारू शाह जो एजुकेशन वर्कर्स ऐं ठेकेदार ख़िलाफ़ एहतजाज। शहरी इताद ठारू शाह जो बाबू असलम फौजी, असद शाह राणा, अब्दुल जब्बार जी अॻुवाणी में नेशनल प्रेस क्लब ते रीजनल डायरेक्टर क़ालिज शाहिदा परवीन अबड़ो, एजुकेशन वर्कर्स इंजीनियर मंज़ूर सामटियो, प्रोजेक्ट डायरेक्टर अब्दुल वाहिद दाहिरी ऐं ठेकेदार नूह पंवर ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त 2017 में डिग्री कॉलेज जी बिल्डिंग तामीर करे तइलीमी निज़ाम हलाइणो हुयो, जेको 2021 में बि मुकमल न थी सघियो आहे, जंहिंजे करे ठारू शाह ऐं भर पासे जे सवें न्याणियुनि जी तइलीम मुतासिर थी रही आहे। हिननि सिंध जे वॾे वज़ीर ऐं चीफ सेक्रेटरी खां मुतालबो कयो त फौरी तौर ते गर्ल्स डिग्री कॉलेज ठारू शाह जे तइमीराती कम खे मुकमल कराए तइलीम जो निज़ाम बहाल कयो वञे। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।